सिंध अंदर इंडस्ट्रीज़ जूं मक़ामी माण्हुनि सां बदमाशूं। मां आहियां जी होस्ट सिन्नाज़। मुंहिंजे यूट्यूब चैनल सिन्नाज़ कराची खे सब्सक्राइब करे बेल जो बटन दॿाइण न विसारींदा। ज़िला घोटकी जेको सिंध खे सॼी सिंध मां ॿिए नंबर ते टैक्स ॾींदड़ ज़िलो आहे ऐं जंहिंमें 13 सनअती इदारा आहिनि, जंहिंमें डेहकी एग्रो कंपनी, फौजी फर्टिलाइज़र कंपनी, OGDCL गैस कंपनी, माड़ी पेट्रोलियम कंपनी, लिबर्टी पावर एनर्जी जेके पाकिस्तानी लेवल ते मशहूर आहिनि ऐं 5 शुगर मिल्स हली रहियूं आहिनि। इंडस्ट्रीज़ खे मक़ामी माण्हुनि ऐं सिंध जी आवाम खे रोज़गार ऐं बुनियादी सहूलियतूं ॾियण जो क़ानून पास थियल आहे। पोइ बि इदारनि तरफ़ां सिंध त छा पर मक़ामी माण्हुनि खे बि न रोज़गार न ई के बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि। घोटकी ज़िले जे ग़रीब माण्हुनि घर जो चुल्हो ॿारण लाइ कॾहिं ॿाहिरनि मुल्कनि दुबई, सऊदीया, कतर, इंडिया, चाइना, ईरान समेत केतिरनि ई मुल्कनि में पोरियो करे घर था हलाइनि त के वरी कराची, लाहौर, कोटिया ऐं रावलपिंडी जो रुख करे घर जे भातियुनि खे पालण लाइ कमाइण था वञनि। छा सिंध में सॼी ज़िंदगी अहिड़ी ग़ुलामी रहंदी, या सिंध मां कमाई खाइण खां पोइ पंजाब हिसोपति सिंध खे बि ॾींदो, या सिंध हिकु आज़ाद मुल्क थियण खां पोइ मसइला हल थींदा ऐं फ़िक्र GM सैयद ते सॼी सिंध खे फ़ाइदा ऐं हक़ूक़ मिलंदा। डेहकी में ताज़ो एहतजाज पिया थियनि। 15 ॾींहं खां त डेहकी जे शागिर्दनि लाइ एग्रो कंपनी जे ॾिनल TTC कॉलेज खे इंतज़ामिया सिक्योरिटी जो जवाज़ ॼाणाए बंदि कयो वियो आहे ऐं शागिर्दनि तोड़े साञा वंदनि जो रोज़ जे बुनियाद ते गेट अॻियां धरणो ऐं बुख हड़ताल कई वेंदी आहे ऐं मुतालबो हिकिड़ो हूंदो आहे, कॉलेज खोलियो, शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो। लेकिन रोज़ाना जे एहतजाजनि बावजूद बि इंतज़ामिया कोई नोटिस ई न आहे वरितो ऐं उहा ॻाल्हि वाज़ा कंदा हलूं त हिननि ताक़तवर सनअती इदारनि जे नाजाइज़नि ख़िलाफ़ पैदल मार्च, धरना, मुज़ाहरा रोज़ लॻनि था। लेकिन पंजाब जी निगरानी में पंजाब जा माण्हू भर्ती कया पिया वञनि ऐं सभु सहूलियतूं पंजाब लाइ आहिनि ऐं फ़ौजी साहिबान इंतज़ामिया में शामिल हूंदे बि पंजाब खां पब्लिक जे अचण जो रोज़ जे बुनियाद ते ट्रांसपोर्ट जूं सहूलियतूं पिणु ॾिनल आहिनि ऐं घोटकी पहुचण सां ईअं लॻंदो आहे जीअं कंहिं वॾे मुल्क में पहुता हुजूं। जॾहिं सहूलियतनि ऐं रोडनि रस्तनि ॾांहुं ख़्यालु कजे त सभु कुझु तबाह ऐं माण्हू बुख उञ में मरण रोज़ जो मामूल बणियल आहे।